न संगी न साणी असांजी कहाणी, न संगी न साणी असांजी कहाणी, न मेलो मियाणी असांजी कहाणी, न मेलो मियाणी असांजी कहाणी, न संगी न साणी असांजी। सिंध में ब्राह्मण दौर हुकूमत जो बुनियाद राजा चच वल सैलाज विधो। राय साहसी जे दौरे हुकूमत में राजा चच दरबारी जी हैसियत में आयो। जीअं त ब्राह्मण पढ़ियल लिखियल हूंदा हुआ ऐं उन सां गॾोगॾु मज़हबी मामलात में बि माहिर हूंदा हुआ। उन लिहाज़ खां मुल्की आला मनसबनि ते खेनि फ़ाइज़ कयो वेंदो हो। राजा चच हिकु ज़हीन ब्राह्मण हो। हिन थोरे अरसे में ई राय साहसी जी वेझड़ाइप हासिल करे वरिती। उन करे अक्सर मामलनि में हू खेसि वेझो रहंदो हो। हालात उन वक़्तु मोड़ खाधो जॾहिं राय साहसी जी ज़ाल मोहिनी देवी हिन ख़ूबसूरत ऐं ज़हीन ब्राह्मण पंडित ते आशिक़ थी पई ऐं राजा चच उन जो भरपूर फ़ाइदो वरितो। राय जी वफ़ात खां पोइ हिन मोहिनी देवीअ सां शादी करे हिकु साज़िश तहत हुकूमत ते कब्ज़ो करे वरितो। चचनामे जी शहादतनि ते इहो चई सघिजे थो त उहा हिकु साज़िश हुई जंहिंमें तमामु अमीरनि ऐं वज़ीरनि खे बहाने सां घुराए क़ैद कयो हुयो। ब्राह्मण हुकुमरान हिंदू हो ऐं सिंध में रहंदड़नि जी अक्सरियत ॿुध धर्म सां वाबस्ता हुई। हुकुमराननि जे मज़हब खे अवाम पसंदि कंदो हो या न, पर जीअं त उहा तब्दीली साज़िश तहत हुई, उन करे कंहिं ख़ौफ़ करे को अवामी रद्द अमल न थियो ऐं अवाम ख़ामोशीअ सां नए हुकुमरान ख़ानदान खे क़बूल करे वरितो। चच जे दौरे हुकूमत चचनामे जी शहादनि मुताबिक़ सिंध जी तारीख़ में सुठो दौर हो। उन में वॾो कमाल राजा चच जे ख़ुदादाद सलाहियतनि जो हो। इक़्तिदार में अचण खां पोइ हिन मोहिनी देवीअ सां शादी करे छॾी ऐं पंहिंजो नाइब बदहीमण नाले शख़्स खे कयाई जो अक़ल व दानिशमंदीअ में मशहूर हो। हिन राजा खे मुल्क जे अहम मामलनि में हमेशा सुठा मशवरा ॾिना। चच खे राणीअ मां 2 पुट राजा ॾहर सीन ऐं ॾाहिर ऐं हिकु धीउ माहीन जे नाले सां हुआ। धीअ जा शायदि संदसि ॿी ज़ाल मां हुई। मुल्क खे ॿाहिरें ख़तरे खां बचण लाइ चच मुल्क जे सरहदनि खे वसी करण जो फ़ैसिलो कयो। हिन मुल्क खे भाटिया, अस्कलंदा, मुल्तान, ताकिया ऐं कश्मीर जे इलाइक़नि ताईं फ़तह करे पंहिंजे सल्तनत में शामिल कयो। हिन दौर में बदिया सेविस्तान खां अलावा मकरान ऐं कंधार ताईं हिन जी हुकूमत जूं शाहिदियूं मिलनि थियूं। राजा चच तक़रीबन 40 साल हुकूमत करे 672 ईस्वी में वफ़ात कई ऐं हुकूमत जूं वाॻूं संदसि पुटनि जे बजाए संदसि भाउ राजा चंदर संभालियो, जो उन वक़्तु अरूर जो गवर्नर हो। उन दौरान मुल्क में अंदरूनी हालतूं इंतिशार जूं शिकार थियण लॻियूं। राजा चंदर तक़रीबन 7 या 8 सालनि जी हुकूमत खां पोइ वफ़ात कई। राजा चंदर जी वफ़ात खां पोइ राजा चच जे वॾे पुट राजा ॾाहिर मुल्क जूं वाॻूं संभालियूं ऐं राजा चंदर जे पुट खे ब्राह्मण आबाद जो गवर्नर मुक़ररु कयो। ब्राह्मण दौर हुकूमत सिंध में हिकु नओं फ़लसफ़ो खणी आयो। हिन दौर खां अॻु सिंध जा हुकुमरान ऐं अवाम ॿुध धर्म सां वाबस्ता हुआ, जेको सिंध जे मिज़ाज जे लिहाज़ खां वधीक वेझो हो। पर ब्राह्मण हुकुमरान हिंदू हुआ। उन लिहाज़ खां सिंधी मुआशिरो हिकु वंडियल ऐं विरछल मुआशिरो थी पियो, जंहिंमें तबक़ाती छिकदाण हुजण जा सबब मौजूद हुआ। लेकिन ब्राह्मण ख़ानदान जो पहिरियों हुकुमरान इंतहाई ज़हीन हो। हिन हुकुमरान बणजण खां पोइ बहैसियत सरबराह सुठनि सलाहियतनि जो मुज़ाहिरो कयो। चचनामे जी शहादतनि जे बुनियाद ते चई सघिजे थो त उहो सुठो ज़मानो हो। हिन इंतिज़ाम, सल्तनत, रिया जे सुधारे, फ़ाइदनि ऐं मुल्क जे दफ़ा जे सिलसिले में वॾा कदम खयां। राजा ॾाहिर ख़ुदि बि बहादुर हो। अरब हमला आवर जो आख़िरी दम ताईं मुक़ाबिलो कयाई ऐं नतीजे में 712 ईस्वीअ में ब्राह्मण आबाद में मारिजी वियो। हिन जी मौत सां सिंध में ब्राह्मण दौर जो ख़ात्मो आयो ऐं अरब दौर शुरू थियो।